यार मां चाहियां थो त मां तोसां मिटी कयां। तूं माण्हू ॾाढो भलो आहीं। रईस वॾा खुली ॻाल्हि कर, मां कुझु सम्झी न सघियुसि। बाबा खमीसा, खुली ॻाल्हि इहा आहे त रेस रोशन जे लाइ पंहिंजी धीअ जो संग ॾेई 2 एकड़ ज़मीन जा वठ। न न कमदार जो छा थो चई बाबा, मुंहिंजी त न्याणी भाइटीअ मुंहिंजे खे रोस्तम खे ॾिनल आहे। फ़सुलु खणी बाबा वञी शादी करणी आहे। खमीसा खान थोरो दिमाग़ खां कमु वठि। तुंहिंजी न्याणी जेकॾहिं मुंहिंजे घर में ईंदी त सुखी थींदी। सियाणो थी थोरी सोच कर। वो ॼट ॻाल्हि मुंहिंजी सम्झ। चवंदा आहिनि त न्याणीअ खे वर बि भलो ॾिजे, घर बि भलो ॾिजे। तूं त सफ़ा ॼटी ॻाल्हि ई कोन थो सम्झी। कुझु बि आहे पर बाबा उहे मुंहिंजा पंहिंजा त आहिनि न। खमीसा, बाक़ी असां तुंहिंजा परावा आहियूं, ईअं न? चाचा खमीसा, अवेल सवेल औखी सौखी में हमेशा असां ई तव्हांखे कमु ईंदा आहियूं, ऐं पोइ बि तव्हां असांजो चवणु नथा कयो। छो? वाह वाह जो न्याणीअ जो सॼण ई। खमीसा, रेस जा सभु थोरा विसारे छॾी जो इनकार थो करी। ॻाल्हियूं सभु भलियूं बोतार, पर बाबल इहो कमु मूंखां कोन थींदो। मां हलां थो। अदा हिकिड़े टके जो माण्हू पाण खे ईअं जवाबु ॾेई हलियो वियो। अदा वॾा, इहा छोकिरी मुंहिंजो ज़िद बणिजी वई आहे। जेकॾहिं उहा मूंखे न मिली न, मां ज़माने खे बाहि लॻाए छॾींदुसि। बाहि। रोशन खान